बहराम खां ख़बर शामिल कंदासीं। बहराम भरिसां ॻोठ जुवाणो मगसीअ में सहाफ़ी बरकत अली मगसीअ जी ज़रई ज़मीन जे ते बासर माण्हुनि जो कब्ज़ो करण जी कोशिश। सहाफ़ी बरकत अली मगसी प्रेस क्लब बहराम अची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मुंहिंजी ज़रई ज़मीन जा मुकमल काग़ज़ात मां वटि मौजूदु आहिनि। अॼु सुबुह हथियारबंद गुलाम सरवर मगसी, अल्ताफ़ मगसी, इम्तियाज़ मगसी, नदीम मगसी ऐं अब्दुल गफ़ूर अख्तर अली मगसी ऐं ॿिया मुंहिंजी ज़रई ज़मीन ते अची मूं मथां हवाई फायरिंग करे ॾिनी ऐं ज़रई ज़मीन में कयल रोंबे जो नुक़सानु कंदे मोतमार धमकियूं ॾिनियूं आहिनि। हुन वधीक चयो त मूंखे ऐं मुंहिंजे ख़ानदान जे कंहिं बि फ़र्द खे को नुक़सानु पहुतो त उन जा ज़िम्मेवार गुलाम सरवर मगसी, अब्दुल गफ़ूर मगसी, अल्ताफ़ मगसी, नदीम मगसी जन हूंदा। सहाफ़ी बरकत अली मगसी SSP कंबर शदात कोट DIG लाड़काणो SHO बहराम खां मुतालबो कंदे चयो आहे त मुंहिंजी दाह जो फौरी नोटिस वठी बासरनि मथां क़ानूनी कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो वञे।